अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में आहियां जो मेज़बान फयाज़ कुरैशी। नाज़रीन, सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी पारां चाइना जो दौरो करे ताज़ो न सिर्फ़ वापसी कई वई आहे बल्कि चाइना में चीनी हुक्मराननि सां मुलाक़ातूं ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान ऐं चीन जे विच में पुराणी दोस्ती ऐं मुस्तक़बिल जी अॻुभराई जे हवाले सां ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं आहिनि। ख़ुसूसन सिंध हुकूमत पारां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजे काबीना जे अहम वज़ीरनि सूधो चाइना जो दौरो कयो आहे। इन दौरे में सिंध जे हवाले सां अॻुभराई बि कई वई आहे। ख़ुसूसन मुल्क जा जेके मसइला आहिनि, ख़ुसूसन जेको माशी मसइलो आहे या आलमी सूरत हाल आहे, उन ते बि अॻुभराई ऐं ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं आहिनि। इन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अलावा ख़ुसूसन जेको कराची जो सर्कुलर रेलवे या सीपेक जा जेके मनसूबा आहिनि उन में सिंध हुकूमत कहिड़ी अॻुभराई कई आहे, इहो इशू हूंदो। ऐं ओचितो कराची में जेको ट्रैफ़िक हादसनि वारो जेको मामिलो आहे, कुझु ई ॾींहंनि जे अंदरि 100 खां वधीक जेके शहरी आहिनि उहे न सिर्फ़ु हादसनि जो शिकार थी पंहिंजी जानियूं विञाए चुकिया आहिनि, बल्कि इन हवाले सां सिंध हुकूमत पारां हिकिड़ी रोड सेफ्टी कमेटी उन जो क़याम अमल में आंदो आहे। ओवरलोडिंग या ओवर स्पीडिंग ऐं ग़ैर मयारी जेके कमर्शियल गाॾियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ क्रैक डाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ख़ासि तौर ते मासूम शहरी जंहिंजो ट्रैफ़िक हादसनि में मारिजणु, उन ते न सिर्फ़ु शदीद एहतिजाज बि थिए थो बल्कि शहरी इन हवाले सां सख़्तु न सिर्फ़ु पंहिंजा ख़दशा रखनि था बल्कि इन हवाले सां जेका एहतिजाजी हिकमत अमली अख़्तियार थिए थी उन ते सिंध हुकूमत पारां न सिर्फ़ु नोटिस बि वरितो वियो बल्कि ख़ासि तौर ते सिंध जे सीनियर वज़ीर शहजील नाम मेमण पारां कमेटी जो क़याम अमल में आंदो वियो ऐं सिंध जे चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह पारां पिणु हिकिड़ो इजलास कोठायो वियो। अहिड़ी तरह सां ॿियो इजलास IG सिंध ऐं पुलिस सां बि ॿीहर वेक कई वई ताकि शहर में अहिड़े क़िस्म जा जेके ख़तरनाक क़िस्म जा हादसा ऐं मासूम शहरीनि जो जेको मार्जन आहे उनखे रोके सघिजे। त इन हवाले सां छा अॻुभराई थी आहे इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं हिन वक़्तु जेको मुल्क में वकीलनि जो जेको एहतिजाज जो जेको सिलसिलो आहे उन में घणी शिदत नज़र अचे थी। ख़ासि तौर ते सुप्रीम कोर्ट में जेके जजिस जी मुक़ररी आहे उन ते सुप्रीम जुडिशल कमीशन जो जेको इजलास थियो आहे उन ते बि सीनियर वकीलनि पारां एहतिजाज कयो वियो। अहिड़ी तरह सां हिकु रुख़ मुल्की सतह जो आहे त ॿियो रुख़ सिंध जे हवाले सां आहे, जंहिंमें हैदराबाद में जेका सिंध हुकूमत ख़ुसूसन जेका पुलिस जी जेका इहा दावा आहे त जेको अमन अमान जी सूरत हाल खे नज़र में रखंदे हुकूमत पारां जेका गैर क़ानूनी सरगर्मियूं जंहिंमें ख़ासि तौर ते जेके फैंसी नंबर प्लेट आहिनि या जेको होर्डिंग जो नाजाइज़ इस्तेमालु आहे या जेके रंग बिरंगी जेके नंबर प्लेटूं इस्तेमालु थियनि थियूं उन जे ख़िलाफ़ क्रैक डाउन करण जो फ़ैसिलो कयो वियो। रियासती ज़िम्मेदारी आहे त अवाम खे क़ानून जी हुकुमरानी मुहैया करे, पर बदकिस्मती सां थींदो ईअं आहे जो असां जॾहिं क़ानून खां पाण खे मथे सम्झंदा आहियूं त मुश्किलातुनि जा सबबु ख़ुदि बणिजंदा आहियूं ऐं माशरे जा बणिजंदा आहियूं। ऐं ख़ासि तौर ते पुलिस ऐं वकील तबिको जेको क़ानून जी हुकुमरानी जे लाइ न सिर्फ़ु अहमियत रखे थो बल्कि उन्हनि पारां अगरि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का कोशिशि नज़र अचे जंहिंमें ख़ासि तौर ते जेको ॿिन्ही धुरियुनि जे विच में जहिड़ो ऐं नतीजतन हिकिड़े पुलिस ऑफिसर जो जेको पंहिंजे ड्यूटी तां उनखे मोकल ते जबरी मोकिलण वारो जेको मामिलो आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अहिड़ी तरह सां सिंध जी जेका सियासत आहे उन में ख़ुसूसन जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी मेन स्टेक होल्डर आहे, अहिड़ी तरह सां अपोज़िशन जी जेका अहम जेका जमात आहे MQM उन जो बि हिकिड़ो वॾो स्टांस आहे। त इन हवाले सां जेको गुज़िरियल चूंडनि खां अॻु में या गुज़िरियल कुझु सालनि जे दौरान MQM जे विच में जेको हिकिड़ो ॾफेड़ नज़र आयो ऐं कुझु धड़नि में विरायल जेका पार्टी उनखे गॾे करे यकजा करे हिकिड़ी वापसि उन शेप में बहाल करण जी कोशिशि कई वई जंहिंमें हू माज़ी में मौजूदु हुया। पर बदकिस्मती सां जेकॾहिं ॾिसिजे त जेका सिंध जी सियासत आहे उन में तोड़ फोड़ जो जेको अमल आहे उहो जारी रहे थो। त हिन वक़्तु जेका कराची जी सूरत हाल आहे ख़ुसूसन MQM ऐं माज़ी जी जेका PSP जेका गॾियल आहिनि पर उन्हनि जे विच में तलख़ियूं नज़र अचनि थियूं, उन जे हवाले सां ॻाल्हि बि कंदासीं। ॿियो हिकिड़ो इंटरनेशनल सतह ते अमेरिकन सदर डोनाल्ड ट्रम्प पारां ग़ज़ा खे ख़रीद करण जे हवाले सां ॻाल्हियूं बि साम्हूं आयूं आहिनि। इन मामले जो नतीजो छा निकिरंदो इन सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे टेलीफोन लाइन ते सिंध हुकूमत जो तर्जुमान बुलंद ख़ान जुनेजो साहब। साईं तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था बुलंद साहब। थैंक यू साईं, महिरबानी। बुलंद साहब शुरूआत कयूं था। सदर ममलिकत साहब जेको चाइना जो दौरो कयो आहे उन दौरे खे तव्हां कीअं ॾिसो था ऐं कीअं छा सम्झो था त दौरे जा कहिड़ा नतीजा निकिरंदा? ख़ासि तौर ते अॻे जॾहिं प्रिंट मीडिया जो ज़मानो हूंदो हुयो त असां सुबुह जो जॾहिं सदर ममलिकत या वज़ीर अज़म परॾे खां वापसि ईंदा हुया त पोइ असां ख़बरूं पढ़ंदा हुयासीं त कामयाबु दौरो साबित थियो। पर हाणे इहा शायदि का टर्म चेंज थी वई आहे। हिन दौरे जा जेका नतीजा आहिनि अवाम खे इहो जुमिलो ॿुधण खां नाहे मिली रहियो त दौरो कामयाबु वियो, हे असां कामयाबियूं हासिलु कयूं, मुल्क जे लाइ असां हे जेके बेनिफिट हासिलु कया। छा सम्झो था त सदर साहब जेको चीन जो दौरो कयो ख़ासि तौर ते उन सिनेरियो में जॾहिं अमेरिका जी ताज़ी चूंड थियण खां पोइ हुकुमरानी जो जेको पासो आहे उहो तब्दील थियो आहे ऐं दुनिया में बदिलजंदड़ जेका सियासी सूरत हाल जेका आलमी सूरत हाल नज़र अचे थी उन में छा सम्झो था त हिन दौरे जी वक़्त छा आहे, अहमियत छा आहे? साईं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, करंट जेका दुनिया जी सूरत हाल आहे
उनमें इहो दौरो इलाही अहम माना रखे थो। छाजे करे हिकु त चीन ऐं पाकिस्तान जी जेका दोस्ती आहे उहो तमामु अहम आहे हिन खिते लाइ बि ऐं हिन असांजी दुनिया में जेके सुपर पावर्स आहिनि उन हवाले सां बि। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे चीन ऐं पाकिस्तान हमेशह हिक ॿिए जो इलाही टाइम खां साथ ॾींदा आया आहिनि, चाहे उहो इंडिया जे ख़िलाफ़ हुजे, चाहे उहो दुनिया जी लेवल ते या यूएनओ जी सिक्योरिटी या यूनाइटेड नेशन जी सिक्योरिटी काउंसिल में हुजे। ऐं इहो दौरो इलाही कामयाब दौरो रहियो, छाजे करे सदर आसिफ अली ज़रदारी साहब माज़ी में बि सीपेक जी बुनियाद चाइना सां गॾु रखी। इन करे हुन हवाले सां सदर ज़रदारी साहब खे उहे ई जेको आहे चाइना जे तरफ़ां वधीक अहमियत मिलंदी बि आहे ऐं हिनखे चीन जो हिकिड़ो सचो साथी बि सम्झो वेंदो आहे। पंहिंजे हवाले सां जेका इहो दौरो रहियो उहो तमामु कामयाब दौरो रहियो। जेके विच में हुकूमतूं आयूं उन्हनि जेके हिकिड़ी मुश्किलात पैदा कयूं सीपेक जे इम्प्लीमेंटेशन वारे हवाले सां, या हो के पंहिंजे मफ़ाद जे ख़ातिर उन्हनि जेको आहे मुल्क जो न सोचियो ऐं सीपेक थोरो पोइते पइजी वियो, उन शइ खे ई रिवाइव करण लाइ, उन शइ खे ई वराए मज़बूती सां वापसि आणण लाइ सदर ज़रदारी साहब जो इहो दौरो तमामु बहितरीनु हुयो ऐं तमामु अहम हुयो, जंहिंजे करे इलाही मामलात जेके विच में रुकियल हुया उन्हनि खे जेको आहे हिकिड़ो पुश स्टार्ट बि मिलंदो ऐं हिन दौरे खां पोइ इलाही सीपेक वारे हवाले सां वराए मुल्क में हिकिड़ो हिकिड़ी जेका तव्हां जिदोजहद ॾिसंदो। हुनजे अलावा ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिन मां फ़ाइदो छा थियो, इलाही घणो फ़ाइदो थियो। सिंध वारे लेवल ते अगरि मां ॻाल्हायां, पाकिस्तान वारे लेवल ते मां ॻाल्हाए वियुमि, सिंध वारे लेवल ते अगरि मां ॻाल्हायां त सिंध जी काबीना बि उते प्रेसिडेंट साहब सां गॾु वई ऐं हिन मौक़े जो फ़ाइदो वठंदे उन्हनि जेको आहे तमामु अहम शयुनि ते MOUs बि साइन कया। तक़रीबन $300 मिलियन वर्थ जा MOUs साइन थिया, जंहिंमें मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, जंहिंमें सीमेंट जे खाते हुन में आहे, यूरिया प्रोडक्शन जे हुन में आहे, हुनजे अलावा रिन्यूएबल एनर्जी में, EVs में, इलेक्ट्रिक कार्स में ऐं असांजो कराची सर्कुलर रेलवे बि आहे। सही। अच्छा बुलंद साहब, ज़ाहिर है हिकिड़े पासे त ज़ाहिर पाण हिकिड़ो सदर साहब जे दौरे खे कामयाब दौरे जे हवाले सां जेकॾहिं पाण हुनखे ऑब्ज़र्व कयूं था, उन ते तनक़ीदी जाइज़ो बि वठूं था, पर ॿिए पासे ज़ाहिर है हिकिड़े पासे इलाक़ाई सूरत हाल आहे साउथ एशिया जी, ॿिए पासे आलमी जेका सतह जी जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते गज़ा वारी सूरत हाल आहे, ऐं इन खां पोइ अमेरिकन जेका सुप्रीमेसी या सुपर पावर जो जेको होल्ड आहे दुनिया ते, ऐं ख़ासि तौर ते नई जेका ट्रम्प साहब जी जेका गवर्नमेंट जेका चूंडिजी आई आहे, उन खां पोइ हिकिड़ो इम्पैक्ट फील ईअं थिए थो त ट्रम्प साहब जो जेको पाकिस्तान जे हवाले सां या जेको दुनिया जे हवाले सां जेको ॾिसण जो हिकिड़ो लुक जेको टर्म आहे, तरीक़ेकार आहे, उहो डिफरेंट थो नज़र अचे बेनिस्बत जो बाइडन साहब जे हवाले सां। त सम्झो था त ट्रम्प साहब जी जेका हुकुमरानी आहे उन खां पोइ ही चाइना जो जेको दौरो आहे हिकिड़ो मुतनाज़ा सूरताल अख़्तियार करण जे हवाले सां अमेरिका उनखे उन निगाह सां त न ॾिसंदो, पाकिस्तान जे लाइ के मुश्किलातूं त खड़ी न थींदियूं। चाइना ऐं पाकिस्तान जी दोस्ती जेको आहे न उहा कंहिंखो लिकियल न आहे। पाकिस्तान ऐं चाइना जी जेको दोस्ती आहे उहा इकोनॉमिक कोऑपरेशन हुजे या ॿिए कंहिं हवाले सां हुजे, उहो इलाही टाइम खां बरक़रार आहे ऐं इहा दुनियाई लेवल ते सभिनी खे ख़बर आहे। छाजे करे यूनाइटेड नेशंस में बि सिक्योरिटी काउंसिल में जॾहिं बि असांजा इशूज़ पहुचंदा आहिनि त इंडिया खे काउंटर करण लाइ जेको आहे उहो चाइना ई असां लाइ बीहंदो आहे, जंहिंमें 5 वॾा नेशंस आहिनि सिक्योरिटी काउंसिल में। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इहा हर लोकल इलाइक़े जी पंहिंजी सियासत बि हूंदी आहे ऐं अमेरिका ज़ाहिर सी ॻाल्हि हिकिड़ो डोमिनेंट प्लेयर आहे वर्ल्ड पॉलिटिक्स में, त हो इहा ॻाल्हि ज़रूरु सम्झंदा हूंदा। ऑफकोर्स हुननि खे इहा ॻाल्हि अगरि वरी न बि हूंदी पर उन्हनि खे इहा ॻाल्हि ज़रूरु ख़बर हूंदी त इहा जेका दोस्ती आहे इहा टुटण वारी आहे कान। छाजे करे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे चाइना ऐं पाकिस्तान जा हिकिड़ा भाइरनि वारा तालुकात रहिया आहिनि, त इन करे मूंखे नथो लॻे त इन दौरे जो उन खां कोई फ़र्क़ु पवंदो। बाक़ी छाजे करे असां नेचुरल पार्टनर्स आहियूं ऐं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उहा शइ जेका आहे सभिनी खे ख़बर आहे। अच्छा बुलंद खान, जिते पाण हिकिड़ी इलाक़ाई ख़ते जी सूरताल जे हवाले सां जॾहिं जाइज़ो वठूं था त ख़िते में ज़ाहिर आहे पाकिस्तान सां गॾु ॿिया बि पाड़ेसरी मुल्कनि जंहिंमें
ईरान आहे, अफगानिस्तान आहे, भारत आहे, ख़ासि तौर ते जॾहिं इन सूरताल में जॾहिं पाकिस्तान जो झुकाव एंटी अमेरिकन साइड ते नज़र ईंदो आहे, ख़ासि तौर ते पाकिस्तान हिन वक़्त ताईं अहिड़े क़िस्म जी हिकमत अमली त इख़्तियार नाहे कई, पर इन बावजूद बि जेकॾहिं हिकिड़ो चीन जी जेका पासे जेको पाकिस्तान जो जेको झुकाव आहे उहो अमेरिका खे थोरो पसंदि ईंदो नज़र न ईंदो, खुटकंदो रहंदो आहे। बदिले में उहो झुकाव जेको आहे अमेरिका जो उहो भारत जे तरफ़ घणो नज़र ईंदो आहे। त इन सूरताल में सम्झो था जॾहिं पाकिस्तान चाइना जे कुर्बत में वेझो थिए थो त इन सां इम्पैक्ट इन तरफ़ न वेंदा त हू ज़्यादातर अमेरिका मोदी हुकूमत जे तरफ़ जेका बैलेंस जेको आहे डिसबैलेंस कंदो। हेलो जी 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 साईं, मूंखे नथो लॻे त पाकिस्तान जो कोई बि एंटी अमेरिका स्टांस आहे या रहियो आहे। असां प्रो ट्रेड आहियूं ऐं असां हमेशह जेको आहे बिलावल साहब बि इहा ॻाल्हि कई आहे, ट्रेड नॉट एड। आसिफ साहब बि प्रेसिडेंट साहब बि इहा ई ॻाल्हि कई आहे, ट्रेड नॉट एड। त असां त ट्रेड जा हामी आहियूं ऐं असांजे लाइ चाइना सां हिकिड़ी अगरि असांजी भाइरी आहे त ॿियनि मुल्कनि सां बि असांजी बिल्कुलु भाइरी आहे ऐं असां इहो ई चाहियूं था त ट्रेड बहाल थिए। इकोनॉमिकली उहा दुनिया लाइ बि बहितर आहे ऐं पाकिस्तान लाइ बि बहितर आहे। असां चाहियूं था त इकोनॉमी जेका आहे पाकिस्तान जी बहितर थिए। फेडरेशन लाइ जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, सिंध गवर्नमेंट ऐं असांजा जेका लीडरान आहिनि उन्हनि हमेशह जेका आहे कोशिशि कई आहे त इहो मुल्क क़ाइमु रहे ऐं हुन मुल्क खे क़ाइमु करण लाइ ज़ाहिर जी ॻाल्हि आहे पाकिस्तान खे ट्रेड पंहिंजी वधाइणी पवंदी। इन करे असांजी कोई बि एंटी पॉलिसी कहिड़े बि मुल्क जे हवाले सां आहे कान। बाक़ी ज़ाहिर सी ॻाल्हि आहे अगरि कोई असांजो पाड़ेसरी असां सां कोई अहिड़ो मामिलो कंदो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे मुंहिंजी रिटेलिएशन थींदी आहे। बाक़ी अमेरिका जे हवाले सां मां न सम्झो त कोई अहिड़ी पाकिस्तान जी पॉलिसी आहे। अच्छा बुलंद साहब, पाकिस्तान जी हमेशह पॉलिसी इहा रही आहे त सबसे पहले पाकिस्तान ई सभ खां पहिरीं पाकिस्तान जो हिकिड़ो नारो मुतारिफ़ थींदो आहे, पर जॾहिं ट्रेड ऐं एड जे विच में डिफरेंस थींदो आहे त पाकिस्तान जी डिमांड जेका हूंदी आहे एड जे बदिरां ट्रेड जी हूंदी आहे। अमेरिका हिन वक़्तु पूरी दुनिया जे जेके मुल्कनि खे जेके एड कंदो हुयो उन ते बि फ्रेशली बैन लॻायो। पाकिस्तान जेका दहशतगर्दी जी जेका मूवमेंट आहे उन में तमामु घणा नतीजा भोॻिया आहिनि। हालांकि पाकिस्तान जो को इशू दहशतगर्दी सां जुड़ियल न आहे, ॿियनि जी जंग जेका आहे उहो पाकिस्तान जे मथां थोपी वेंदी आहे। जहिड़ी तरह सां माहौलियाती तब्दीली पाकिस्तान जे मथां असर अंदाज़ थिए थी, तरक़ी याफ़्ता जेके मुल्क आहिनि उन्हनि जी जेका तरक़ी आहे उन जा इम्पैक्ट पाकिस्तान खे भोगणा पवनि था। लास्ट 22 में जेको फ्लड आयो उन में पाकिस्तान जेका बदतरीन जेका तबाही जो शिकार थियो उहो बि उन्हनि तरक़ी पज़ीर मुल्कनि जी जेका उन जी तरक़ी जे सबबि ई असांखे भोगणो पियो आहे। पर इन नतीजे में जिते ट्रेड ऐं एड जे हवाले सां असां चॉइस कयूं था ट्रेड, त उते अमेरिका जेका एड ब्लॉक करे थो, सम्झो था त जेका ट्रेड आहे उन ते बि इम्पैक्ट पई सघनि था। साईं, ट्रेड ऐं एड जी मां तव्हांखे थोरी पहिरीं हिन सुवाल जे जवाब खां पहिरीं मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त हिन जेको दौरो चीन वारो रहियो उन में जेको आहे असां सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां जेको आहे कहिड़े प्रोजेक्ट्स ते छा छा शयूं थियूं। हिन में असां हिकिड़ो यूरिया प्रोडक्शन प्लांट बेस्ड ऑन कोल गैसिफिकेशन जी MOU साइन कयो आहे। इहो छा थींदो त जेके असां वटि तव्हांखे ख़बर आहे त भाण जी प्राइसिस ख़ासि करे यूरिया जी फ्लक्चुएट कंदियूं आहिनि इलाही घणी। उनमें जेको आहे असांजे हारी खे, किसान खे ऐं जनरली असांजो जेको आउटपुट आहे उहो उनखे वॾो नुक़सानु पवंदो आहे, महांगाई वधंदी आहे। इन जे करे त इहे कोल बेस्ड जेको असां वटि यूरिया प्रोडक्शन प्लांट आहिनि उहे आहिनि कान कोल गैसिफिकेशन ते बेस्ड। हालांकि असां वटि पाण वटि पंहिंजो कोयलो मौजूदु आहे। त हिकिड़ो जेको MOU साइन थियो आहे उहो इन शेड्यूल थियो आहे त असां जेको आहे गोल्ड गैसिफिकेशन ते यूरिया प्रोडक्शन कयूं पाकिस्तान जे अंदरि ई। सही, ठीकु आहे। हिकिड़ो ॿियो जेको MOU साइन थियो आहे उहो थियो आहे सीमेंट में, जंहिंमें जेको आहे ठठा सीमेंट जेको आहे उहो जेको आहे हिकिड़ी नई प्रोडक्शन लाइन लॻाइनि चाइना जी कॉपरेशन वारी। इहे सभु चाइना जी कॉपरेशन सां गॾु आहे, जंहिंमें 5000 टन पर डे वधंदो। उन खां पोइ रिन्यूएबल एनर्जी में बि MOU साइन थियो आहे, जंहिंमें 75 मेगावाट्स हिकिड़ा ऐं 350 मेगावाट्स ॿिया विंड ऐं सोलर में चाइना पाकिस्तान सिंध गवर्नमेंट सां गॾु खणंदा। त ॾिसो इहो सबूत आहे त असां सिंध गवर्नमेंट इन शइ खे प्रूव कंदी आई आहे ऐं पीपल्स पार्टी इन शइ खे प्रूव कंदी आई आहे त असांखे ट्रेड खपे ऐं असां उहो ट्रेड कयूं बि था। ऐं हिकिड़ी सुठी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे थ्रू असांजो हिकिड़ो 6th रैंक 6 इन द वर्ल्ड इनिशिएटिव आहे। उन जे थ्रू असां इलाही घणो पार्टनरशिप ॿाहिरनि मुल्कनि जी कंपनी सां ऐं लोकल कंपनी सां बि कयूं था, जंहिंमें
इंसान ऐं लोकल असांजी गवर्नमेंट जो ऐं मुल्क जो फ़ाइदो थिए। ये चइजे त जेको पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप वारो जेको असांजो सिंध गवर्नमेंट जो जेको कॉन्टेस्ट आहे उन ते असां अॻिते वधंदासीं या चाइना जेका आहे उहो सेल्फ बिज़नेस डेवलपमेंट जे हवाले सां इन्वेस्ट कंदो? ॾिसो, लोकल कंपनीज़ या गवर्नमेंट उहे जेके आहिनि असांजे चाइनीज़ कंपनी सां पार्टनरशिप में ईंदा। घणो करे असांजी कोशिशि ऐं असांजी हमेशह कोशिशि रही आहे त असां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप खे वधीक फ़रोग़्त कयूं ऐं हुनखे जेको असां वधीक इम्पोर्टेंस ॾियूं। उहा हिकिड़ो कामयाब सक्सेसफुल सिस्टम असां सिंध गवर्नमेंट हो कयो, इन्वेंट कयो ऐं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुनखे 6th रैंक 6th इन एशिया। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुनखे जेको उहा इम्पोर्टेंस मिली आहे, उहा रिकग्निशन मिली आहे, हुनजे करे इलाही जेके फॉरेन कंपनीज़ आहिनि उहे इन शइ में इंट्रस्टेड आहिनि। हाणे तव्हां जी ॻाल्हि, तव्हां ॿी ॻाल्हि कई एड ख़तमु करण जी। ॾिसो, उहो हिकिड़ो पाकिस्तान जे सां डायरेक्ट कोई हिकिड़ो पाकिस्तान लाइ उहा शइ न आहे। ॾिसो, हुते हिकिड़ी नई अमेरिका में US में हिकिड़ी नई इंतिज़ामिया आहे। हुनमें ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हो जेको आहिनि पंहिंजे मैनिफेस्टो ते आया आहिनि, उहो हुननि जेको आहे पंहिंजे वादनि ते आया आहिनि। उहे पंहिंजा एफिशिएंसीज़ खे घटिदाइनि था। उहे चाहिनि था त भई अमेरिका जे माण्हुनि ते वधीक पैसो ख़र्च थिए मुल्क ते। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुन जा पॉलिटिकल इम्प्लिकेशन्स दुनिया में थींदा ऐं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जिन मुल्कनि खे उहा एड मिले थी उहा सभिनी खे बंदि थींदी। ईअं न आहे त रुॻो पाकिस्तान हुनजो टारगेट आहे। त इन करे इहो सम्झनि त इहा रुॻो पाकिस्तान खे जेको आहे धिके ॾियण वारी ॻाल्हि आहे या पाकिस्तान खे पुरती करण वारी ॻाल्हि आहे, ईअं न आहे। हुननि जो हिकिड़ो पंहिंजी फॉरेन पॉलिसी आहे दैट इज इम्प्लाइड ऑन एवरीवन। जी सही। अच्छा जोनी साहब, ब्रेक जो वक़्तु थियो, ब्रेक तां मोटी था अचूं, वरी वधीक जेका कराची जा इशूज़ ऐं सूबे जा जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकिड़ी नंढी साई वठी मोटी था अचूं। स्पेशल टॉक में बेहर बलीकार असांखे टेलीफोन लाइन ते असां सां गॾु मौजूदु आहिनि। बुलंद खान जुनेजो साहब सिंध हुकूमत जा तर्जुमान आहिनि। ख़ासि तौर ते जेको अमेरिकन या चाइना सां जेका पाकिस्तान जा तालुकात आहिनि उन ते ॻाल्हि ॿोल कईसीं। थोरो हेठि अचूं था। कराची में ओचितो जेको ट्रैफ़िक हादसा जेका आहिनि उन्हनि में जेका वाद अची वई, लॻभॻि जेको कुझु ॾींहंनि जे अंदरि 100 खां वधीक जेके माण्हू मासूम माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजी जेका ज़िंदगी विञाए वेठा आहिनि। हाणे उन में बुनियादी तरह सां जेको उनसर नज़र ईंदो आहे, हमेशह इहा ॻाल्हि चई वेंदी आहे त जेके हैवी गाॾियूं जेके आहिनि उन्हनि जी शहर में दाख़िला आहे, उन जे सबबु जेको इहे हादसा जेके आहिनि उहे वधनि था। गुज़िरली कोरंगी में बि अहिड़े क़िस्म जो वाक़ियो थियो जो डंपर रॉन्ग साइड तां उबतो आयो पियो ऐं 3 जेके मासूम जेके शहरी आहिनि उन्हनि जी जेका ज़िंदगी आहे उहा डंपर जे हेठां अची न सिर्फ़ु ख़तमु थी वई। त हिकिड़े पासे इहो इशू आहे। हिन हवाले सां फौरी तौर ते सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन साहब नोटिस वरितो ऐं जेका ओवरलोडिंग, ओवर स्पीडिंग ऐं गैर मयारी जेके कमर्शियल गाॾियूं आहिनि उन ते रोड सेफ्टी जो जेको क़याम आहे उनखे यकीनी बनाइण जे हवाले सां कमेटी जेका आहे उहा क़ाइमु कई वई आहे। त हिकिड़े पासे इहा कमेटी क़ाइमु कई वई आहे, ॿिए पासे जेके हादसा आहिनि उन्हनि ते जेको कंट्रोल करण जे हवाले सां चीफ सेक्रेटरी बि नोटिस वरितो ऐं सूरत हाल जी जेका नज़ाकत ॾिसंदे मोकल वारे ॾींहुं बि हुन इजलास कयो ऐं इजलास करे IG पुलिस, कमिश्नर कराची समेत ॿिया जेके स्टेक होल्डर्स जेके आहिनि उन्हनि समूरनि खे जेको उन इजलास में शामिलु करे उन ते हिकमत अमली जोड़ण जे हवाले सां अॻबराई कई। हाणे सूरत हाल जेकॾहिं पाण ॾिसूं त आसिफ़ हैदर शाह साहब जी जेका हिकिड़ी माज़ी जी जेका कारकर्दगी रही आहे, जॾहिं हू कमिश्नर हैदराबाद रहियो त हुनजे अयामकारी में हैदराबाद शहर जो हिकिड़ो लुकी चैन थी वियो। हाणे त ज़ाहिर आहे हैदराबाद जी उहा सूरत हाल नाहे रही, पर ख़ूबसूरत शहर नज़र अचणु लॻो। जॾहिं कमिश्नर कराची जे तौर ते आसिफ़ हैदर शाह खे मुक़ररु कयो त चंद ॾींहंनि जे अंदरि उनखे बदिली करे वफ़ाक़ी हुकूमत में वञिणो पियो, छाकाणि जो PTI जी जेका हुकूमत हुई उन्हनि खे अहिड़े क़िस्म जी जेका सूरत हाल जेका आहे उहा न पे नज़र आई ऐं फौरी तौर ते अहिड़े क़िस्म जे मामले में का बहितरी अची न सघी। हुनजे अचण खां पोइ शहर में काफ़ी तब्दीलियूं अचण जो हिकिड़ो उनसर बि नज़र आयो त को हिकिड़ो कॉम्पिटेंट ऑफिसर जेको एज़ ए कमिश्नर कराची हू मुक़ररु थियो आहे ऐं हू शहर खे ख़ूबसूरत शहर बणाईंदो ऐं शहर जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे हल कंदो। हाणे थींदो ईअं आहे, जॾहिं बि कराची जो जेको लुक मीडिया ते नज़र ईंदो आहे उनखे बदनुमा दाग़ वांगुरु ॾेखारियो वेंदो आहे ऐं इहो ॾेखारियो वेंदो आहे त कराची में रोड टुटल आहिनि, कराची में सीवरेज जो निज़ाम तबाह आहे ऐं ट्रैफ़िक जा जेके हादसा आहिनि
उहो कराची जी हिकिड़ी सुञाणप बणिजी वियो आहे। पहिरीं माज़ी में ट्रांसपोर्ट जो जेको निज़ाम हुयो उन ते चिंगची जंगला बस या हिकिड़े ताना लॻंदा हुया। हाणे हीउ हिकिड़ो ख़ुदि चैलेंज आहे। मुर्तज़ा वहाब साहब मेयर कराची आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जियालो हिकिड़ो मेयर जेको पहिरियों दफ़ा चूंडियो आहे, जंहिं ते तनक़ीद बि थिए थी त हू चूंडियल न पर जहिड़ी तरह सां फॉर्म 47 जो इल्ज़ाम लॻंदो आहे। बहरहाल कुझु बि आहे, चूंडुनि जे नतीजे में चूंडी आयल मेयर साहब जेको आहे उहो पंहिंजी हिकिड़ी हिकमत अमली इख़्तियार करे थो। बुलंद साहब, ही कराची में ओचितो जेको ट्रैफ़िक जा जेके मामला आहिनि उन ते सॼो मूं ज़िक्र बि कयो आहे, छा सम्झो था छा सबबु आहे ओचितो एतिरे क़दुरु बदतरीन क़िस्म जी हिकिड़ी माना ट्रैफ़िक जेको कंट्रोल निज़ाम जेको आहे उहो नज़र अचे पियो ऐं माण्हू जेके आहिनि उन्हनि खे बेगुनाह जेको रोडनि ते हादसनि में मरंदे था ॾिसूं? साईं, माज़ी में हिकिड़ो लॉ जो हूंदो त भई हिकिड़ो टाइम पीरियड हूंदो जंहिंमें तव्हां वॾी जेके ट्रॉलीज़ आहिनि, डंपर्स आहिनि, तव्हांजा वाटर टैंकर्स आहिनि, जेके वॾी गाॾियूं आहिनि 18 व्हीलर्स आहिनि, उहे 11 बजे खां पोइ तव्हांखे नज़र ईंदा शहर में। अनफॉर्चुनेटली छा थियो त कुझु माण्हू शायदि कोर्ट हलिया विया आहिनि मामले ते ऐं कोर्ट जे तरफ़ां उन्हनि खे इजाज़त मिली हुई त तव्हां इहो शइ नथा करे सघो, रोके नथा सघो। उन खां पोइ ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इहे मामला अगरि तव्हां उन पीरियड में माण्हू जेके आहिनि घटि में घटि रोड ते आहिनि त इहे इशूज़ क्रिएट थींदा। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इहो असांखे थोरी सम्झण वारी ॻाल्हि आहे त इहो गवर्नमेंट जो प्रोगेटिव हुजणु घुरिजे त बहितरु आहे। कॾहिं कॾहिं ग्राउंड रियलिटीज़ खे ऐं लोकल मसइलनि खे गवर्नमेंट बहितरु सम्झंदी आहे त कहिड़ी शइ कहिड़ी हुन में वधीक फीज़िबल आहे, वधीक बहितरु आहे। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जॾहिं इहा उन्हनि खे मोकल मिली त मामला रोड इंसिडेंट्स इलाही घणा वधी विया, जंहिंमें ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उन्हनि जी उन्हनि ऐं उनजे अलावा जेके आहिनि जेको ओवर बर्डन उहे पंहिंजी गाॾियुनि खे कंदा आहिनि पंहिंजे लोड सां या ॿियूं ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि सभिनी जी वजह सां इहे इशूज़ वधी विया। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे ब्रेक टाइम में बि देरि लॻंदी आहे, साम्हूं कोई अची थो वञे त रोके बि न सघनि गाॾी। हिननि सॼे सिचुएशन खे असांजी सिंध गवर्नमेंट इलाही सीरियसली वरितो आहे, छाजे करे हर इंसानी जान सिंध में हुजे चाहे किथे ॿिए हंधि हुजे, जिते बि हर इंसानी जान जी अहमियत आहे ऐं हिकिड़ी अगरि जान वञे थी सॼी इंसानियत जो नुक़सानु आहे। इन करे सिंध गवर्नमेंट हिकिड़ो इलाही सुठो इनिशिएटिव वरितो आहे हिन मामले खे बहितरु बनाइण लाइ, हिनखे मिटिगेट करण लाइ, हिनखे हल करण लाइ। उहा आहे हिननि सिंध रोड सेफ्टी कमेटी ठाही वई आहे, जंहिंमें सीनियर मिनिस्टर ऐं मिनिस्टर ट्रांसपोर्ट शर्जील इनाम मेमन साहब पाण डायरेक्टली उनखे ओवरसी करे थो पंहिंजे सेक्रेटरीज़ सां गॾु मिली करे, ऐं हुनजे बावजूदि होम मिनिस्टर साहब साईं ज़िया लंजार साहब उहे पाण जेके आहिनि इन मैटर खे सीरियसली वठनि था थ्रू ट्रैफिक पुलिस एंड द ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट। त इहे ॿई जेके आहिनि हिन कमेटी जे थ्रू इनसे रेगुलरली हाणे मॉनिटर बि थींदी ऐं हर का ॻाल्हि थींदी। हिन कमेटी खे सख़्तु इंस्ट्रक्शन्स बि मिलियल आहिनि, असांजे इदारनि खे बि सख़्तु इंस्ट्रक्शन्स मिलियल आहिनि हाणे त तव्हांखे ट्रैफिक वायलेटर्स खे कमु करणो पवंदो, छाजे करे असां इहा शइ सिंध जे माण्हू सां थींदे अफोर्ड नथा करे सघूं। इन करे ओवरलोड जी बुलंद साहब, आई एम वेरी सॉरी टू से ज़िया लंजार साहब ज़ाहिर है होम मिनिस्टर आहे, निगरान सेटअप ख़त्म थियो त ज़ाहिर है कुझु शयूं अमन अमान जे हवाले सां असां ॾिठियोसीं त उहे बदतरीन नज़र आयूं, जंहिंखे CM साहब ख़ुदि जेको इजलास करे फौरी तौर ते कंट्रोल करण जी कोशिशि कई। ऐं माज़ी जो हमेशह पाण ज़िक्र कंदा आहियूं त कानवाई जे ज़रिए असां सफ़र कंदा हुआसीं, शिकारपुर, जेकबाद, इमरान खान, पंजाब न पासे वेंदा हुआसीं, पर ज़ाहिर हमेशह जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा इशूज़ थींदा आहिनि त इहो मुतालबो साम्हूं ईंदो आहे त फुल फ्लेज होम मिनिस्टर न आहे, जंहिंजे सबबु जेको अमन अमान ते तवजह न आहे। पर मौजूदा जेका गवर्नमेंट जुड़ी आहे ज़ाहिर उनखे साल तक़रीबन थी चुको आहे ऐं साल जे दौरान अमन अमान बि हिकिड़ो वॾो चैलेंज रहियो आहे। बल्कि होम मिनिस्टर बि जॾहिं मुक़ररु कयो वियो त ख़ासि तौर ते असां हिकिड़ी शइ फील कई आहे, उनमें असांखे इहो महसूसु थियो आहे त रुगो नोटिस जेको उहो ज़्यादातर वठंदे असां इहो नज़र में आई आहे ॻाल्हि त फलाणो इशू थी वियो उन ते नोटिस वरितो वियो, फलाणो वाक़ियो थी वियो उन ते नोटिस वरितो वियो, फलाणो मामिलो थी वियो उन ते नोटिस वरितो वियो, पर बेसिक चीज़ आहे पनिश कंहिंखे बि नथी अचे। तव्हां रिसेंटली पाण ट्रैफ़िक ते ई हिन कंसर्न था कयूं, कराची में ट्रैफ़िक पुलिस मुसलसिल एक्टिव नज़र अचे थी, जेको अहलकार वीचारो रोड ते बीहे थो, धूह में बीठो आहे, गर्मी में बीठो आहे, थधि में बीठो आहे, उनखे एप्रिशिएट करणु खपे, सलाम करणु खपे, जेको पंहिंजी ड्यूटी करे थो। पर बदकिस्मती सां जेके SOs या ASOs जेके जिन खे गाॾियूं बि सुठियूं गवर्नमेंट प्रोवाइड कयूं आहिनि, हाणे त बाक़ाइदा कारुनि में उहे सफ़र कनि था रोड ते, पर मूंखे पर्सनली आई ऑब्ज़र्व इट
मूं ॾिठो आहे त उहे सिर्फ़ु गाॾियुनि खे चालान कंदे उन्हनि खां पैसा वठंदे अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कंदे नज़र ईंदा आहिनि। सिंध पुलिस जो जेको हिकिड़ो लुक आहे उहो रेवेन्यू जनरेटर या कलेक्टर वारो नज़र अचे थो। उहे पंहिंजी जेका बेसिक जेका ज़िम्मेदारी आहे उहा नथा जेका इख़्तियार कनि। हैदराबाद वारो इशू वकील वारो या SSP वारो उन ते बि पाण अचूं था, पर इहो इंडिकेट करे थो त पर्सनल जेके माण्हू एंगेज कया वञनि था, जेके ज़ाती तौर ते जिन सां वास्तो हुजे त उहे माण्हू मुक़ररु थियनि था, त पोइ हू पंहिंजी साइज़ खां ॿाहिरि निकिरंदे नज़र अचनि था ऐं पोइ उहे क़ानून ते अमल दरामद नथा कराइनि। ऐं कराची में ट्रैफिक पुलिस जो असांखे बदकिस्मती सां लुक अहिड़ो ई नज़र ईंदो आहे, सवाइ रेवेन्यू कलेक्शन जे, चालान करण जे, माण्हुनि खे तंग करण जे, इन खां वधीक नज़र न ईंदो आहे। साईं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नज़ार साहब होम मिनिस्टर साहब जेको आहे नोटिस रुगो वरिता आहिनि, कुझु अहिड़ो अमल न आहे थियो, त मां थोरो तव्हांखे इहो बैकग्राउंड ॾेई छॾियां। असांजी हुकूमत आई हिन महिल जेको जेको कराची जो क्राइम आहे उहो पीक ते हुयो। हिन सॼे साल में अगरि तव्हां सॼे साल खे ॾिसंदो पोएं साल खे, त हुन में जॾहिं असांजी हुकूमत आई त तक़रीबन 253.3 क्राइम्स थियनि पिया पर डे कराची में। ऐं इहो नतीजो हुयो जेका हुन महिल जेका केयर टेकर गवर्नमेंट हुई उन दौरान इहो पीक थियो हुयो। इहो जनवरी, फेबररी, मार्च जॾहिं असांजी हुकूमत टेक ओवर कयो आहे, त हाणे इन डिसेंबर पोयां 3 महीना ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, शुरू जो 2-3 महीना असांखे क्राइम कंट्रोल में लॻा, पोयां 3 महीना तक़रीबन तव्हांजो इहो जेको एवरेज आहे इहो 161.81 ते पर डे ते पहुतो आहे। हिन जो मक़सदु 35% रिडक्शन थी आहे क्राइम रिपोर्टेड इन कराची में। ठीकु आहे, त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इहो जेके इशूज़ हूंदा आहिनि इहे हिकिड़े ॾींहं में रिज़ॉल्व थींदा कान्हनि, हिननि खे कुझु टाइम लॻंदो आहे। केयर टेकर गवर्नमेंट में इहे मामला हथनि खां निकिरी विया, छाजे करे उन्हनि खे कंहिंजो इल्मु न आहे ऐं हुननि खे अकाउंटेबिलिटी बि न हूंदी आहे। त इहो अमूलो जेको आहे प्रोसेस ईअं हूंदो आहे, जॾहिं बि केयर टेकर गवर्नमेंट ईंदो आहे क्राइम इंक्रीज़ थींदो आहे। जॾहिं हिकिड़ी मुस्तक़िल गवर्नमेंट ईंदी आहे जंहिंखे अकाउंटेबल हुजणु घुरिजे हूंदो आहे, साल जो अरसो वॾो आहे, इहो वॾो अरसो आहे। पर अपर सिंधी पाण ज़िक्र कयूं था, जेकबाद, शिकारपुर, अहिड़ी तरह सां गोटकी, उते क्राइम तमामु घणो ऐं अहिड़े ख़ासि तौर ते जेको डेकेट कल्चर आहे या अगवा वारो कल्चर आहे उहो जेको ख़तमु थी वियो। अनफॉर्चुनेट आहे, साल आहे इहो जेको गुज़रियो आहे निगरान खां वठी ऐं मौजूदा गवर्नमेंट जो, उन में तमामु घणो क्राइम जेको आहे उहो वधियो आहे ऐं उन ते ज़ाब्तो न पियो अचे। तव्हांजी ॻाल्हि इहा बिल्कुलु सही आहे त उते जेको आहे अगवा बराए तइवान वारो मामिलो घणो थियो आहे, थ्रू हनी ट्रैप बि कनि था ऐं ॿिया मसइला बि हुते आहिनि। मॉडर्न जेके नई इजाद करे शयूं कनि था जंहिंजे थ्रू माण्हू हुते जेको आहे वञनि था ऐं पोइ हुते किडनैप था थी वञनि। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। हिन में ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिकिड़ो फुक़दान हिसाब इंफ्रास्ट्रक्चर जो बि आहे। हाणे घोटकी कंदकोट ऐं कंदकोट वारो ब्रिज बि ठहे थो, उहो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे थ्रू जो थिए, हालांकि उहो फेडरल गवर्नमेंट जो प्रोगेटिव आहे। एनी कंस्ट्रक्शन ओवर द इंडस रिवर या अलॉन्ग द इंडस रिवर उहो फेडरल गवर्नमेंट जे मथां लाइबिलिटी पए थी, पर उहा पोइ बि सिंध गवर्नमेंट इनिशिएटिव वरितो आहे त थ्रू पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप उहा शइ तकिड़ो मुकमल थिए जीअं सुभाणे उते कंट्रोल बि थिए। फॉर एग्जाम्पल तव्हां इहो नोटिस कजो त जाते जाते पुलियूं ठहियल आहिनि रिवर इंडस जे मथां, उते जेको आहे डेकवर्ड कल्चर ख़तम थी वियो आहे। पर पुलनि जे हेठां त मौजूदु आहिनि, पुलनि जे हेठां त मौजूदु आहिनि। उहा इंसानी आबादी जेका पुलनि जे हेठां रहे थी उहा त दाड़ेलनि मां जान नथी छॾाए, हनी ट्रैप मां जान नथी छॾे। न तव्हां जाते जाते पुलियूं ठही चुकियूं आहिनि ऑलरेडी, छाजे करे हुननि खे पोइ मॉनिटर करण लाइ हुननि खे एक्सेसिबिलिटी वधीक थी वेंदी आहे, त हुते बैकवर्ड कल्चर ख़तमु थी चुको आहे। पर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे नॉर्दर्न सिंध में इशू आहे, इनशाला हुन ते बि डेली जेके आहिनि मीटिंग्स बि थियनि थियूं, ऑपरेशन्स बि हलनि था ऐं इहो जेको आहे इंफ्रास्ट्रक्चर बि उते जेको आहे उहा ठाहिणी सिंध गवर्नमेंट पाण कोशिशि करे थी थ्रू पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप। हालांकि मां तव्हांखे वराए पहिरीं ॿुधायो इहो फेडरल गवर्नमेंट जो डोमेन आहे। थोरो वक़्तु सफ़ा घटि थी वियो आहे, थोरो इन खां डाइवर्ट कयूं था। सुप्रीम कोर्ट जे जजिस वारो बि इशू पाण कयो हुयो, 26 तरमीम जे ख़िलाफ़, जुडिशियल कमीशन जे इजलास जे ख़िलाफ़ बि वकीलनि जे ग्रुप जेको एहतजाज कयो हुयो। इहो छा था सम्झो, जेके जुडिशियल कमीशन जे ख़िलाफ़ वकील जेके एहतजाज कनि था उन्हनि खे कानूनी रस्तो न इख्तियार करणु खपे? ॾिसो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, कानून ठाहिण जेको कमु आहे उहो कमु आहे पार्लियामेंटेरियन जो, कानून खे सम्झणु कमु आहे वकीलनि जो। पर वकील चवनि था त असां सां मुशावरत नथी कई वञे। सॉरी तव्हांजी आवाज़ कढी। वकील चवनि था त असां सां मुशावरत नथी कई वञे। ॾिसो
जॾहिं जेके पार्लियामेंटेरियंस आहिनि जॾहिं हुननि कानून हिकिड़ो ठातो आहे त उहो इम्प्लीमेंट थियणु घुरिजे मुल्क में। पर अगरि हुन ते कंहिं ते एतिराज़ आहे त हो कोर्ट्स में वञनि। असांजा कोर्ट्स जा दरवाज़ा खुलियल आहिनि। उहे जेके आहिनि कोर्ट में पंहिंजो जेको बि हुनजो जेका बि हुननि जी एहतजाज आहे या जेका बि हुननि जी ॻाल्हि आहे उहो हुते जजिस सां था हो करे सघनि था। ऐं अगरि हुन ते कोई अहिड़ी रूलिंग अचे थी त हुन ते ज़रूरु पार्लियामेंट नज़रसानी करे सघे थी। इनमें कोई उहो ॻाल्हि न आहे। पर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे एहतजाज रोडनि ते अचणु इहो मामले जो हल न आहे। हल न आहे। हैदराबाद में भी पुलिस सां तमामु घणी जेका वकीलनि जी जेका झड़प थी आहे, ज़ाहिर पुलिस जो ओपिनियन इहो आहे त हू जेके होटल्स जेके आहिनि उहे फैंसी नंबर प्लेट्स या जेके ब्लैक ग्लासिस जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ अगेंस्ट में हिकिड़ी मुहिम पई हलाए, पर वकील उन ॻाल्हि खे सम्झनि नथा। असां पाण खे सहाफ़ी बतौर इन मामले में जेकॾहिं हिसो सम्झूं त सहाफ़ी जेको कानून जी निराफ़ी घणा कंदा आहिनि, सभु न आहिनि, हर को न आहे। कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके कानून हथ में खणनि था ऐं इहो अहिड़े क़िस्म जो अमल जंहिं ते उन्हनि ज़िद बि ॿधो ऐं SSP खे मोकल ते मोकिलियो वियो। इहो सम्झो था त जुडिशियल इंक्वायरी जे हवाले सां लिखियो बि आहे जी सन इहो मामिलो हल थी वेंदो या वकील ॿीहर सम्झो था त रोडनि ते नज़र ईंदा? ॾिसो, इहो इलाही अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त कानून जा खे इम्प्लीमेंट करण वारा ऐं कानून खे सम्झण वारा उहे ॿई जेके आहिनि हिकिड़ो इलाही इम्पोर्टेंट पार्ट आहिनि असांजे कानून जो, चाहे उहो पुलिस हुजे या असांजा वकील ॿाहिरि हुजनि। पर ॾिसो, नाजाइज़ी कंहिंसां बि न थियणु घुरिजे, चाहे उहो पुलिस हुजे, वकील हुजे या फॉर दैट मैटर केरु बि हुजे। सही। हिकिड़ो सुठो इनिशिएटिव ज़ाहिर सी ॻाल्हि आहे गवर्नमेंट जी तरफ़ों वरितो आहे, टेकिंग इन रिगार्ड्स इहा जेका हिन महिल सूरत हाल असां वटि ठही वई आहे, जंहिंमें जेको आहे कुझु अनासर जेके आहिनि मसइला क्रिएट कनि था, त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुननि खे काउंटर करण लाइ तव्हांखे इहे इक़दामात करणा पवंदा, जंहिंमें जेको आहे तव्हांखे फैंसी नंबर प्लेट्स, तव्हांजा कारा शीशा थी विया। माना कानून ते अमल करण जे लाइ सभिनी खे ज़रूरी आहे त कानून ते अमल करणु। अच्छा, बसि आख़िरी हिकिड़ो लास्ट सवाल तव्हां खां, वक़्तु प्रोग्राम जो ॿ मिनट मां आख़िरी ॻाल्हि करे वञा। इन करे मां इहो सम्झां थो त इन शइ ते सभिनी खे अमल करणु घुरिजे ऐं पंहिंजी जेका आहे उहा खां बेसी इहा ॻाल्हि न सम्झे। जेको ग़लति आहे उहो सभिनी लाइ ग़लति आहे, जेको सही आहे सभिनी लाइ सही आहे। सही आहे, सही ते अमल करणु खपे। अच्छा, पॉलिटिक्स में ज़ाहिर पीपल्स पार्टी MQM गॾु आहिनि, हिन वक़्तु MQM अलाई बि आहे पीपल्स पार्टी सां वफ़ाक़ में, मियां शहबाज शरीफ़ जी हुकूमत में, ऐं ज़ाहिर सिंध में अपोज़िशन में आहे। पर गुज़िरियल विच में अरसे जे दौरान असां ॾिठो त MQM तोड़ फोड़ जो शिकार बि थी, ऐं हिन वक़्तु ताज़ो हिकिड़ो वधीक नज़र अची रही आहे सूरत हाल। छा था सम्झो त ॿीहर MQM टुटण जी तरफ़ वेंदे नज़र पई अचे, हिकिड़ो इख़्तिलाफ़ी सूरत हाल पई नज़र अचे? MQM जी हाणे अहमियत सफ़ा घटिजी वई आहे। मसइलो जेको हुननि खे इहो थिए थो त असांजी अहमियत हाणे आहे कोन, असांखे कोई लिफ्ट कराए नथो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, ख़ासि करे बिलावल साहिब जो हिकिड़ो इलाही बहितरीनु प्रोग्राम थियो, जंहिंमें बिज़नेस कम्युनिटी कराची में बिलावल साहिब इंगेज कई फॉर द फर्स्ट टाइम, ऐं बिलावल साहिब खे जेका चेयरमैन साहिब खे जेका मोट मिली उहा जेका सभिनी मिटी। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिकिड़ो सुठो इनिशिएटिव वरितो बिलावल साहिब, जंहिं ते MQM हिकिड़ी माहौल ते, हिकिड़ी मोहल्ले ते हाणे बेस थी वई आहे। मोहल्ला क़ौमी मूवमेंट ठही वई आहे। इन करे हुनजी एतिरी हाणे अहमियत आहे कान। हुननि खे रुॻो प्रेस कॉन्फ्रेंस ऐं ॿियनि ते टीचर उछलण जे अलावा ॿियो कोई मिले नथो। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हाणे उहो पंहिंजे पाण खे जेका उहो मायूस थी वई आहे। मायूस थी मोहल्ला क़ौमी मूवमेंट बणिजी वई आहे। मोहल्ला क़ौमी मूवमेंट थी वई आहे। अच्छा, अमेरिकन ट्रम्प वारो जेको हिकिड़ो सवाल रहिजी वियो, गज़ा ख़रीद करण जे हवाले सां ऐलान कयो, सम्झो था त गज़ा वारो मामिलो ॿीहर दुनिया जे लाइ हिकिड़ो इंतिशार परेशानी वारो सबबु बणिजी सघे थो? साईं, इहो जेको असांजे ट्रम्प साहिब जो जेको बयानु आहे उहो मूंखे छा कंहिंखे बि सम्झ नथो अचे। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, उहा जेका फ़लस्तीनियन असांजा फ़लस्तीनी भाइर आहिनि जंहिंजी ज़मीन आहे, ऐं हुन ज़मीन खां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुननि खे कोई बि नथो हटाए सघे। उहा हिकिड़ी उन्हनि जी राइट बि आहे, मदरलैंड बि आहे। उहे अगरि हुनखे ठाहींदा त उहे बि पाण ठाहींदा, अगरि ठाहींदा त उहे बि पाण ठाहींदा, ऐं हुननि जो पंहिंजो राइट आहे। हुन ते काई ॿियो मुल्क या काई ॿियो मुल्क दावो करे नथो सघे, ऐं ना ई इहा जेका शइ कोई बि इस्लामिक मुल्क जेको आहे एक्सेप्ट कंदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी बुलंद ख़ान जुड़ेजो साहब। प्रोग्राम जो वक़्तु इजाज़त न छॾींदो त टॉपिक तमामु बहितरीनु आहे, न त वधीक बहस करे सघिजे थो। सुभाणे अगरि जेकॾहिं ट्रम्प खां अगरि जेकॾहिं फ़लस्तीनी चवनि था असां पैसा ॾेई जेका अमेरिका हू ज़मीन ख़ाली करे ऐं ॿिए हंधि किथे वञी ज़मीन वठी ऐं हू पंहिंजो मुल्क क़ाइमु करे, त छा ट्रम्प पंहिंजी जेका ज़मीन ख़ाली करे फ़लस्तीनियुनि खां
विकिरो कंदो। ॿियनि मुल्कनि जे बारे में इहो चवणु आसान आहे त हू ग़ज़ा जेको ख़रीद कंदो या ग़ज़ा जी ज़मीन ख़रीद कंदो। ॾिसिजे त ईंदड़ वक़्त में ग़ज़ा या फ़लस्तीनी या इसराइल या अमेरिका जी हिकमत अमली कहिड़े रुख ते वञे थी। हालांकि इहो बि ॿुधण में आयो त सऊदी अरब में फ़लस्तीन खे वसाइण जे हवाले सां बि ॻाल्हि साम्हूं आई आहे। इन मामले ते वधीक जेके बहस मुबाहिसे जी गुंजाइश बि आहे ऐं हिन जा छा नतीजा निकिरनि था उहो वक़्तु साबित कंदो। ऐं ज़ाहिर MQM जे हवाले सां बुलंद खान जुनेजो जो चवणु हुयो त उहो MQM मुल्की सतह जी न बल्कि मोहला क़ौमी मूवमेंट बणिजी वई आहे। ॾिसिजे त MQM वारा ॿीहर पाण में ठाह करे बहितर नमूने सां हली सघनि था या इहो जहिड़ो वधंदो ऐं ॿीहर MQM ऐं PSP अलॻि पार्टी जी हैसियत अख़्तियार कंदियूं। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी पए थो। इजाज़त ॾींदा अलाह भाई।